वो नबियों में रहमत लक़ब पाने वाला, उसी से है इस्लाम का बोलबाला। नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भरिया सिटी में ख़बर ॾींदा हलूं त भरिया सिटी भरिसां ॻोठ जीअंदो कीरियो में आमद रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिलसिले में फ़कीर बशीर अहमद कीरियो, उस्ताद नज़ीर अहमद कीरियो ऐं इरशाद अली कीरियो जी मेज़बानी हेठि मेला जी महफ़िल मुनक़द कई वई। महफ़िल जी सदारत पीर सैयद सलाहुद्दीन शाह राशिदी कई। महफ़िल में वॾे तादाद में आशिक़ाने रसूल ऐं हुर्जमा जे फ़कीरनि शिरकत की, जॾहिं त मशहूर नात ख़्वाननि हाकिम हकड़ो ग़ुलाम हैदर सोलंकी, आशिक़ लाखो मौलवी ग़ुलाम मोहम्मद कीरियो ऐं ॿियनि हज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान बयान कंदे चयो त अॼु ॿिन्ही जहाननि जे सरदार नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद जो ॾियारो असां ख़ुशनसीब आहियूं जो असां हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मती आहियूं। असांजो नबी पाक पूरी दुनिया लाइ रहमतुल आलमीन आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।